नाज़रीन, महांगाई सबब रोज़मर्रा इस्तेमाल थींदड़ खाधे पीते जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि, जंहिं करे गरीब तबिको परेशान आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली तुनियो। वफ़ाक़ी तब्दीली सरकार पारां महांगाई ते कंट्रोल न करण सबबि रोज़मर्रा इस्तेमाल थींदड़ खाधे पीते जे शयुनि में घाटे तोड़ इज़ाफ़ो थियण सां शहरी सख़्त परेशान में मुब्तला थी विया आहिनि। हिंगोरजां जे शहरनि ऐं दुकानदारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। पर असां पाकिस्तान में जेको आहे ॿार तमामु घणो पियो आहे, ख़ासि करे ग़रीब मज़दूर तबिके ते ऐं पघारदार जेके लोअर क्लास जे पघार 14, 11, 15 ग्रेड जा अफ़सर जेके मुलाज़िम आहिनि, छो जो उन्हनि जी तनख़्वाह बि कान थी वधे। ऐं ॿियो जेको आहे रोज़मर्रा में जेको मज़दूरी करे थो उनजी जेका मराहतूं आहिनि, 500 रुपया ॾियाड़ी, 400 या 300 रुपया ॾियाड़ी, उन गुज़ारो नामुमकिन आहे, मुश्किल त पाई आहे, नामुमकिन आहे। ऐं हर शइ घी ॾिसो जेको 65 रुपए मिलंदो उहो 375 रुपया किलो। अटो ॾिसो, खंडु ॾिसो, भाॼियुनि जी सब्जियुनि जा रेट ॾिसो, जेका हिननि खे बि महांगी थी पई, ज़ाहिर आहे बि अवाम खे उहो ई ॾींदा। सो हिन तब्दीली जे नाले ते पाकिस्तान जो नालो तब्दीली करे हाणे हिन तबाही करे छॾी। महंगाई उरूज ते पहुची वई आहे। गरीब माण्हू ॿ वेला मानी खाइण त छा हिकु वेलो मानी खाइण लाइ बि ज़ोर आहे। दवा ॾिसो, दवा चढ़ी वई आहे। मूंखे त अफ़सोस थो थिए असांजी पाकिस्तान जे लाइ किथे आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान किथे आहे, जेको कोई नोटिस नथी वठे। हिकिड़े ॾींहुं नोटिस थिए थो खंड जो, ॿिए ॾींहुं खंडु चढ़ी थी वञे। हिकिड़ो ॾींहुं पेट्रोल जो नोटिस थिए थो, ॿिए ॾींहुं पेट्रोल चढ़ी थो वञे। हिकिड़े ॾींहुं घी जो थिए थो, ॿिए ॾींहुं घी चढ़ी थो वञे। पाकिस्तान ग़रीब आवाम जे लाइ सोचनि, छो त माण्हू हिन महिल ख़ुदिकुशी करण लाइ वेठा आहिनि। वज़ीर आज़म खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे महांगाई ते कंट्रोल करे, ऐं असांखे बि महांगो सौदो मिले थो, उन करे असां महांगो करे खपायूं था। असांजे वस में का बि ॻाल्हि, असांजो सस्तो सौदो हूंदो उन में असांजी इन्वेस्ट बि घटि थींदी ऐं प्रॉफिट बि साॻियो रहंदो। इन करे में गुज़ारिश आहे वज़ीर आज़म खे महिरबानी करे हिन कंट्रोल कयो वञे। महांगाई थी वई आहे त ॾिसो था अटो केॾो महांगो आहे, खंडु केॾी महांगी आहे, मुर्गी ॾिसो था केॾी चोट चढ़ी पई आहे। हिन हुकूमत मां असां वॾो तंग आहियूं। ग़रीब माण्हूअ जो जीअण जंजाल थी वियो आहे। रोज़मर्रा जी जेके घर जूं शयूं आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻियूं आहिनि। गेहूं, खंडु, अटो ऐं सब्ज़ियात जेके आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻियूं आहिनि। ग़रीब माण्हूअ जो जीअण जंजाल थी वियो आहे, माण्हू ख़ुदकशियुनि ते मजबूर आहिनि। हिंगोरजा वासियुनि वफ़ाक़ी तब्दीली सरकार खां मुतालबो कयो आहे त महांगाई ते कंट्रोल करे ग़रीब आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु सिकंदर अली तुनियूं, आवाज़ टीवी न्यूज़, हिंगोरजा।